जाती है। हिंदू ऐं मुसलमान दिला सागे कुंभर जा, सरिजन था जुदा थाम मगर आहे मिटी हिक। ये असांजे मिर्ज़ा खलील बेग साहब फरमाए विया आहिनि। ऐं हूअं बि असांजी सिंध जी धरती सूफ़ियुनि जी धरती आहे, अमन आशिती ऐं मोहब्बत जी धरती आहे, बिना मज़हबी भेदभाव वारी धरती आहे। बेटा इहे चयो त सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिं पोइ थियो जीअरे पसण पिरीअ जो। साईं सदाई करी मथे सुन ॾिसुका दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। जेॾो तुंहिंजो नाम पाज बोॾाही मंगा, रे थंबे थूणी तूं छपर तूं ई छांव। हाणे आऊं गुजारो काम मिड़ेई मालूम सब जी तोखे दणी। अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंहिंसा राज़िया, अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंहिंसा राज़िया। कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया, कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया। अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंहिंसा राज़िया, अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंहिंसा राज़िया। तो लाल करे के कखडियो कंगाल करे, के लखडियो तो लाल करे के कखडियो कंगाल करे। तो असां जा की ना ॾिसे शन मालिक मेर करे। अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंहिंसा राज़िया, अल्लाह जे छामे राज़िया, अल्लाह जे कंहिंसा राज़िया। किसो मच कचहरीअ ते अॻिते था वधायूं त ईद सगोरी जेका आहे, जेके असां क़ुर्बानीअ वारी ईद था चऊं, ईद उल अज़हा था चऊं, जेका असां सभिनी जे विच में यकीनन ख़ुशीअ जो सबबु आहे। ईद उल अज़हा क़ुर्बानी जी ईद आहे। सभु मुस्लमान पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेतिरो बि उन्हनि खां पहुचे थो क़ुर्बानी पेश करे धणी दर ते पंहिंजो नज़रानो पेश कनि था। असांजा ॿ मशहूर कोहिस्तान जा माण्हू हिते मुंहिंजे भरिसां थोड़ी देरि पहिरीं वेठा हुआ, ॾिठा साईं शेख अब्दुल्ला साईं, असांजो कमर कोहिस्तानी ॿुधमि हुनखे चयो पे त शेख हिन दफ़े घणो गोश्त मोकिलिजई, मूं कीअं में पीअण जी मशीन वरिती अथई। त पाण चई त भला डीप फ्रीज़र बि वरितो अथई या रुगो मशीन वरिती अथई। सो बहरहाल इहो गोश्त आहे असांजे लाइ हलाल आहे ऐं असां सभिनी मुस्लमान भाउरनि खे हिक ॿिए खे ॾियणो आहे, या जेके बि इन गोश्त खे वापराइनि था उन्हनि सभिनी खे, इन साथियुनि खे जेके हिते वेठा आहिनि उन्हनि खे ईद मुबारकूं बि आहिनि। ईद जो सिलसिलो बि जारी आहे, पर अव्हांखे हिकिड़ो नमूनो अमली ॾेखारिणो आहे त जीअं हिक ॿिए सां मिलबो आहे ईद, त महिरबानी करे ॿुधायो त इहा ईद मिलबी कीअं। पंहिंजे पंहिंजे भरिसां वारा जेके वेठा आहिनि थोरो भाकुर पाए हिक ॿिए सां ईद मिली त ॾेखारियो। ओ ईअं ईद जीअं मिलबी आहे, इहे भरिसां पंहिंजे वारे सां संगत में मोहब्बत में ईद मिलबी आहे, हथ मिलाइबो आहे, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। चाचे बचियल रिंद वांगुरु साईं जो शिकार चीतो आऊं थी पियसि। डोर बैत हिकिड़ी रांदि आहे जंहिंमें बहरहाल हिकिड़ो डोर ॾींदो ॿियो भञंदो। त असांजा ॿ दोस्त हिते आहिनि, सुघड़ आहिनि, हाशिम मेमण साहिबु ऐं गॾोगॾु शफ़ी मोहम्मद कासोटो साहिबु। अवांजे तमामु घणनि ताड़ियुनि में, ज़ोरदार ताड़ियुनि में इहे असांजा ॿ सुघड़ ईंदा, डोर बैत ॾींदा ऐं इहो ईअं ई इन्हनि खां पुछंदासीं त इहा नूरा कश्ती न हूंदी, इहा हक़ीक़ी डोर बैत ॾींदा ऐं गॾोगॾु उन्हनि जूं भञणियूं पेश कंदा। हाशिम साईं किथां आया आहियो? साईं थाणबुला खान शहर हिते ई जा आहियो? हितां जा। उमिरि घणी अथव? उमिरि तक़रीबन 60-62 साल आहे। ॾंद ॾाढो सभु पंहिंजा आहिनि? सभु विया।
पोइ भला ईद ते गोश्त खाइण जो प्रोग्राम छा आहे? इंशाल्लाह खाई वेंदासीं, मुंहुं ॾेई वेंदासीं। या इन कमर कोस्तानी वारे कीमे वारी मशीन मां न न, भाङो मुंहुं वठणु? ॾींदासीं। कमर गोस्तानी वांगुरु मिशन कोन वरिती अञा, अञा कमु हले पियो। असांजो भरवारो हमरा साईं शफ़ी मोहम्मद अहिड़ी सुठी सुहारी, अहिड़ी सुहिणियूं मुछूं जलाल चांडे जी पंहिंजे ज़माने में। असल में जलाल चांडियो असांजो तमामु वॾो अज़ीम फ़नकार। उहो चवंदो त मूं जीअं टोपी पंहिंजे टिकणे ते रखी या जीअं मूं मुछुनि जी कटाई रखी, सॼी सिंध उन खां मुतासिर थी, उनखे माइकल जैक्सन कयूं। ऐं हजमन वटि वेंदा हुआ त असांखे असांजी मुछुनि जी कटाई अहिड़ी हुजे जहिड़ी जलाल जी हुजे। सो इन करे मुछुनि जी कट बि जलाल कट थी वई हली। हाणे ॾोर बैत अवल ॻाल्हि इहा आहे त जंहिं हस्तीअ असांखे सुञाणप ॾिनी, जंहिं हस्तीअ असांजे सिंधी ज़बान खे उजागर कयो, पहिरीं उन सां शुरूआत करियूं था। पलर पीअण ओछण उन, जिन जा पेर मथे पट पाक। पलर पीअण ओछण उन, जिन जा पेर मथे पट पाक। वेहण वराकनि में, जिन जी अजोखी ओताक। पाण न खणनि पाण सां वेचारा बेबाक। उमर ऊ न आक, ॾुखिया जिम ॾुखोई। मथनि टिबक टिबकड़ा चिकंदड़ा अचनि। इहे असांजे ख़ासि मारू माण्हुनि जूं निशानियूं आहिनि जेके शाह साहिब ज़ाहिर कयूं आहिनि। मथनि टिबक टिबकड़ा चिकंदड़ा अचनि। खुड़ियूं खे भकुलियूं पगर सिर पेरनि। ए वड़ वेड़ी चन मूं लोॾाई लखिया। सुभान अल्लाह। ॾोर आहे, पंचनी ॾोर आहे। हिकिड़ा ॾोर कुदरत में हूंदा आहिनि, हिकिड़ा 1.25 लख में हूंदा आहिनि, हिकिड़ा पंचनि में हूंदा आहिनि, हिकिड़ा कुदरत हेठां वलियत में हूंदा आहिनि। ही पंचनि जो ॾोर आहे। जीअरे खे पूरे वीर आयो वरी, जीअरे खे पूरे वीर आयो वरी। सुबुह साजिर जां ॾिसे त मोर वियो मरी। जीअरे खे पूरे वीर आयो वरी। सुबुह साजिर जां ॾिसे त मोर वियो मरी। हली आयो हिकिड़ीअ वटि तंहिं बि कई ॻाल्हि गरी। हली आयो हिकिड़ीअ वटि तंहिं बि कई ॻाल्हि गरी। ॾेई वठी हलियो पान उत परी। पोइ अॻिए खां अॻरी करे ॾिनई कुंभार खे। ॿियो ॾोर आहे, मुंद हुई मान वारी, लीला वॾे लाड। मुंद हुई मान वारी, लीला चंद शर्मा आहे। मुंद हुई मान वारी, लीला वॾे लाड। मणे संदे मामरे, भोरी फिटो भाग। दर न आयो दासड़ो, मोटी तंहिं माग। ॾुखिए खे ॾुहाग मिलियो उन महल खां। साईं बैत चयो थो, मुंहुं न ॿुधो मिसकीननि खे सुखियो करे सदा। गनी चवे ग़रीबनि खे अवी ॾियो अदा। मिलियुसि गुल गोहर जो पोछो जोगीअ खां जुदा। पंहिंजी ॾेई पाण पोचई कंदुई ख़ैर ख़ुदा। हाणे ईअं के कंदा सुणनि ला संजराणी। इहो साईं बैत सॼो कंबर ते। फ़कीर चयो थो, मुंहुं न ॿुधो मिसकीननि खे सुखियो करे सदा। गनी चवे बादशाह जो मालिक सदा जो आहे। गनी चवे ग़रीबनि खे अवी ॾियो अदा। मिलियोसि गुल गोहर जो, जंहिंमहिल असदुल्ला नालो मिलियो त बादशाह खे हेठि लथो। पंहिंजी ॾेई पाण साईं, पंहिंजी ॾेई पाण हथ सां त बादशाह ॾिनई। हाणे दुआ पियो करे त ख़ुदा तुंहिंजी ख़ैर सां ॻाल्हि आहे। पंहिंजी ॾेई पाण पोइ चई कंदुई ख़ैर ख़ुदा। इहे ईअं ई कंदा सुणनि ला संजराणी। चयो संजराणी फ़कीर चयो, पाण त 5 रुपया बि कोन था ॾियूं, पर सुणनि जे नाले ते बादशाह ॾियो था छॾी। चयो कामिल हिन कांबूअ मन हरणनि जा हज़ार। जीअं असांजो कांबू जबल सुगड़ हिकिड़े बैस ठाहियो, सुगड़ जो बैस। चइनि कामिल हिन कांबू मन हरणनि जा हज़ार। साईं ॿिया बि घणा ने मिरू हुन मुल्क में बेहद बेशुमार। कल्ह असांखे कान थी पए हुन बेलाहीअ जी बिहार। पोइ कई कामिल कार जा बहाल थिए ब्राह्मण जी। साईं हज़रत हमज़े जॾहिं शहादत थिए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, असां बि साईं जो जिस्म जेको सो गॾु करियो त जनाज़े नमाज़ कजो। सभु असाब आया न त हाणे साईं ओहद जे मैदान ते काफ़र बि के हज़ारे मोलनि, असाब बि के हज़ार शहीद थियलनि। हाणे सोचीनि था त साईं जे चाचे सां कंहिंजो टुकड़ो मिलायूं, मोटियो था थियनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ था कनि, साईं कल्ह ई नथी पव। साईं जॾहिं आयो पाण अज़ान चई त का बूटी किथां इहा का पढ़ी सॼो जुस्म तयारु थी वियो। उन ते बैत सुगड़ कांबू जबल सारायो, जीअं ओहद जो मैदान।
चओ तो कामिल हिन कांबूमन हरणनि जा हज़ार, ॿिया बि घणा न मिरू हिन मुल्क में बेहद, ॿिया बि काफ़र इलाही मोलनि, ॿिया बि घणा न मिरू मुल्क में बेहद बेशुमार। कल्ह असांखे कान थी पए साईं, असांखे साईं जी ख़बर नथी पए, कल्ह असांखे कान थी पए हुन बेलाहीअ जी ॿियार, कई कामिल साईं जेको अज़ान ॾिनो जुस्म सयो अथनि, कई कामिल कार जा भाल चिबरा ॿियो से हिकिड़ो बैत चओ असांजी ॿोलीअ जबल जी, चओ हेर मुंहिंजा हक़ मूंखां कामिल वियो किरी, वरण लाइ वियो ई कोन सो ईंदो कीअं वरी, इन खां सवाइ साईं मुंहिंजी साहित न थिए सरी, लाथाईस बार भरी महल इन मुराद चए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो बाबा वार रखण सुनत है, मखण सुनत है, फणी ॾियण सुनत है। असाब वो हिकिड़ो तुंहिंजी ॾाढ़ीअ जो वार मुबारक वो हिकिड़ो त रखियाईंसि उहा सुनत ई, ॿियो रोज़ मखींदोसि उहा सुनत ई, ॿियो हुनखे फणी ॾींदो। हिकिड़े वार सां छिक ताण जो कोन्हे, पटिजी पियो। हाणे उहो असां वीचारो गोॾा ऊंधा करे रोए पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छाजे लाइ रोए? चयो अर्ज़ थो करे साईं हेर मुंहिंजा हक़ मूंखां हिते त मोरियो, हाणे त किरियो, हेर मुंहिंजा हक़ मूंखां कामिल वियो किरी, वरण लाइ खुशी वियो तो किथां थो मोट, वरण लाइ वियो सो ईंदो कीअं वरी, इन खां साईं इन खां सवाइ मुंहिंजी साथ कनि सरी, फणी ॾींदोसि मखियुमि रखियुमि, इन खां सवाइ साईं मुंहिंजी साथ न थिए सरी, लाथाईस बार भरी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बाबा जन्नती वार पाए टेमत खुशी हो, लाथाईस बार भरी महल इन मुराद। पछाड़ी जी दुआ आहे शाह साहब जी। बिस्मिल्लाह। हींअरो हरण फर्जियां छिरकियो ॾे छाल, इन लाइ साबरीन जा फेरियो विझां फाल, हिकु मारू ॿिया माल सुखिया हुन सैयद थे। सुभान अल्लाह, इलाही आमीन, इलाही आमीन। साईं हाणे हिकिड़ो ॾोर बैत नए क़िस्म जो मूं वटि बि आहे, अव्हांखे हिन जो जवाबु ॾियणो आहे। भंजणी तव्हां वटि आहे, घणो करे सभिनी वटि ई आहे। त हिकिड़ो फनकार पैदा थियो जंहिं कुझु कलाम ॻाया, नालो अव्हांखे ॿुधाइणो आहे। कलाम ॻायईं ज़ारी त ज़ारी कोयारल सां, इश्क हाणे कजे कंहिंसां जान जो जाना न रहियो, मुंहिंजो मुल्क मलीर कोटनि में आऊं कीअं गुज़ारियां। थोरो ॿुधाए त सही संगत। वरी वरी चइबो मोहम्मद जुमन, असांजे सिंध में टंडे आदम पैदा कयो उस्ताद मधु अली खान, असांजे थाणे अहमद खान बूला खान पैदा कयो नारू भगत, ऐं असांजे बलोचिस्तान ऐं असांजे हिन कोहिस्तान लॻ कंड झंग में पैदा थियो। बलोचिस्तान ऐं असांजे कोहिस्तान जे लॻ जेको इलाइक़ो थियो कंड झंग, जंहिंमें पैदा थियो असांजो मोहम्मद जुमन। ऐं भिटाईअ अहिड़नि ई फनकारनि लाइ चयो त से पूजारा पुर थिया समुंड सेवियो जिन, आंदाऊं अमीक मां ज्योति जवाहिरन, लधाऊं लतीफ़ चए लालू मां लहरुन, ऐं कान्हे क़ीमत तिन मुल महांगो न जो। मुल महांगो कतरो सिकण शहादत, असां इबादत नज़र नाज़ प्रिय जो। हाणे मोहम्मद जुमन पंहिंजे रागनि सां पंहिंजे शागिर्दनि सां सिंध जे सकाफ़त में ॾींहं क़यामत ताईं असां सां गॾु रहणो ऐं रहंदो। हुनजो पुटु अवेस जुमन बि ॻाए थो, पर हुनजो शागिर्द आहे अली मोहम्मद सरमस्तानी, जेको अॼु थाणे बुला खान जे हिन केटीएन जे मच कचहरी में अव्हांखे जुमन जो रंग ॿुधाईंदो। त थी वञे वाह वाह अली मोहम्मद सरमस्तानी जे लाइ। वाझाए वतन खे, वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, त गोर मुंहिंजी सूमरा किज पहाड़न पास, ॾाॾाणे ॾेह जे ॾिजे मझां वलड़न वास, मुयाई जियास अला त वञे मड़ मलीर ॾे, मुंहिंजो मुल्क मलीर, मुंहिंजो मुल्क मलीर, होटन में आऊं कीअं गुज़ारियां, होटन में आऊं कीअं गुज़ारियां, मुंहिंजो मुल्क मलीर, मुंहिंजो मुल्क मलीर, होटन में आऊं कीअं गुज़ारियां।
कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कढ बजाणी बंद मां कढ बजाणी बंद मां जियरे लाहे ज़ंजीर जियरे लाहे ज़ंजीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मुंहिंजो मुल्क मलीर मुंहिंजो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मुझे जूत मलीर में मुझे जूत मलीर में खिलियो पियन खीर खिलियो पियन खीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां वाह वाह सुभान अल्लाह। ये असांजे उस्ताद मोहम्मद जुम्मन जो लायक शागिर्द अली मोहम्मद सरमस्तानी भिटाईअ जे सुर मारवीअ मां वाई पे पेश कयईं त इहा न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते। इहे असांखे भिटाईअ पैगाम ॾिनो आहे मच कचहरीअ ते। वरी असीं तव्हांखे था ॿुधायूं त इहा न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते अची उमिरि कोट में कंदियसि कान कुरीत पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटियां। असांजे सिंध जे शाइरनि असांजी पंहिंजी हिन सिंध जी सुहारीअ लाइ भिटाईअ सुर सारंग लिखियो त नसरपुर वारे हमल फ़क़ीर जे ॻोठाई हमसर शाइर मिस्री शाह इमाम चयो त वाहिद वसाईंस आऊं आलम जूं सुणी मोकल थिए मींहं खे तिल्म तरसाईंस पखा पखनि साम्हूं ओरे अॾाईंस मिस्री मिलाईंस खंड वांगुरु खीर में सुभान अल्लाह। सो अॼु असीं कोहिस्तान जे इलाइक़े में जॾहिं ईद जे हिन ख़ुशियुनि जे मौक़े ते मच कचहरीअ ते वेठा आहियूं त हीअ मोरे जी धरती आहे त असीं पंहिंजे हिन उरूज वारी महफ़िल में छो न पंहिंजे संगतीअ मोहम्मद सिद्दीक मोराई खे चऊं त पाण अचे ज़ात जो बारीचो आहे हीतर असांजे बारीचनि जो बि आहे ख़ासि खेलियुनि जो आहे ऐं पाण अचे ऐं पंहिंजे राग मां पंहिंजे रंग मां अवां सभिनी खे झूमाए। असांजो मोहम्मद सिद्दीक बारे चओ। इजे घर में ॾिस जी जलना है माओ बिना घर वेरानो वाए शाम सुबह के रो बोलियूं ॿुधाए माओ बिना घर वेरानो वाए इजे घर में ॾिस जी जलना है माओ बिना घर वेरानो वाए ओ बिने अतन साथ गोलो दे असां सिंधियुनि जी रवायत आहे त मच कचहरियूं मर्द वेहंदा आहिनि पाण में खिल भोग थींदी आहे ज़ाइफ़ा ऐं औरतूं असांजे विच में ईअं न आहिनि वेहंदियूं छो त असांजे सकाफ़त जो मर्क बि इहो ई आहे। पर इहे मावरियूं असांजूं भेनरूं असांजे KTN चैनल तां पंहिंजे पंहिंजे घरनि में असांखे ॾिसनि पियूं त सभिनी माउरनि जे लाइ गॾिजी वाह वाह थी वञे। असीं पंहिंजे उन्हनि माउनि तां क़ुर्बान आहियूं पंहिंजी धरतीअ मिठीअ तां क़ुर्बान आहियूं जंहिंजी मिटीअ मां असीं ॼावासीं माउनि जे पेट मां असीं ॿाहिरि आयासीं ऐं पंहिंजी सिंध जी ख़िदमत खे पंहिंजो मर्क भायूं था। पर ॻाल्हि वरी थोरी खिल भोग जी कबी त जॾहिं अञा टेलीविज़न नओं नओं निकितो हो त असांजूं ॿारड़ी जूं माउरूं जेके हूंदियूं हुयूं उहे जॾहिं स्क्रीन ते मर्द ज़ाहिर थींदा हुआ त उहे बुरका पाए हुनखे ॾिसंदियूं हुयूं चवंदियूं त हीअ मुड़साला मुआ असांजे घरनि में घिड़िया आहिनि असांखे ॾिसनि वेठा। सो अहिड़ियुनि सभिनीनि अबोज सादियुनि सूदियुनि माण्हुनि लाइ बि थी वञे
वाह वाह, हथ खणी वाह वाह थी वञे। हाणे अव्हां खे ईद जूं वाधायूं त पंहिंजी जाइ ते, पर सिंध वासियुनि खे जिते जिते बि सिंधी वसनि था उन्हनि खे वाधायूं हुजनि त असांजो जेको भिटाई हो उनजे पसंदि जे साज़ जो नालो तंबूरो। हाणे तंबूरो उन आंदो किथां, इहा ॻाल्हि तारीख़ुनि में लिखी पई आहे त पाण जॾहिं ठटे जे टूर ते, ठटे जे सैर ते आया हुआ त उते जे सूटड़नि खां पाण इहो तंबूरो ठारायो हुआऊं। उन वॾे तंबूरे खे वरी नंढे तंबूरे, नंढी तंबूरीअ में, पर भिटाईअ तंबूरे जो साज़, तंबूरे जो लफ़्ज़ पंहिंजी शाइरी में बाणी छॾियो त तन तस्बीह मन मणियो, दिल तंबूरो जिन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन से सुतामर सुहन निंड इबादत जिन जी। सो असांजे विच में पंहिंजे कोहिस्तान जो ॾाढो सुहिणो वॼाइण वारो मिस्टर कादिर बख्श साहब, मिस्टर जे करे चयुमि जो वॾो फनकार आहे, पंहिंजे रंग में पंहिंजे अंदाज़ में ही तर हूअं ई असांजे दंबूरे वॼाइण वारनि जो आहे। पिरी पालारी, उन खां पोइ तालिब पालारी, बचंदो ख़ासि केली, जिन मोरे जे फन खे ऐं दंबूरे जी वजत ऐं लहरे खे हिंद सिंध में आम कयो आहे। सो जीअं उहे सभई वाह वाह उन्हनि सभिनी जी जेके दंबूरो वॼाइनि था, दंबूरी वॼाइनि था। त तव्हां सभिनी जे साम्हूं असांजो कादिर बख्श दंबूरे ते। साईं असांजे कादिर बख्श जे लाइ वाह वाह थी वञे हिकु दफ़ो ॿीहर। असांजी हीअ जेका थाणे बोलाखान में मच कचहरी अवां जे साम्हूं रही, उन जे काठियुनि खे मच खे सोरण में असांजे शेख अब्दुल्ला, असांजे मुस्तफ़ा मेमण असां सां वॾो ताउन कयो, सहकार कयो, उन्हनि जे लाइ वाह वाह थी वञे। असांजी दुआ आहे त हीअ ईद सगोरी जेका असां सभिनी जे हिननि लम्हनि में असांजे ख़ुशियुनि जो सबबु आहे, असीं अव्हां खे ईद जूं वाधायूं बि केटीअनि जे पारां ॾियूं था। ऐं जेकॾहिं जलाल चांडे जे लफ़्ज़नि में उर्दू सिंधीअ में गॾे जेकॾहिं तव्हांखे मुबारक ॾिजे, अव्हां खे को रस्तो ॿुधाइजे त पाण चवनि था त ईद का दिन है, अड़े बाबा गले हंस के लगा लो हमको, रस्म दुनिया भी है त अड़े बाबा मौका भी है त दस्तूर भी है। त अव्हां सभिनी खे
असीं ईद जी वाधायूं KTN स्पेशल मच कचहरी में ॾियूं था। असांजी दुआ आहे त असांजा ही रंग रचंदा रहनि, असांजा मच ॿरंदा रहनि, असांजी सिंध रोशनी सां सरशार रहे, असांजा माण्हू सदा आबाद ऐं ख़ुशहाल हुजनि। साईं मूं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार, आलम सभु आबाद करी। हम आवाज़ थी चवंदासीं, हक़ मौजूद सदा मौजूद।